नाज़रीन, खानपुर महरमावा सां अहम ख़बर शेयर कयूं था। खानपुर महर वेझो सांझड़ो बोज़दार वारे इलाइक़े में बोज़दार बिरादरी जे ॿिनि जड़ींदड़ धुरियुनि में ठाह आहे मेड़ मिनट क़ाफ़िलो पहुतो। धुरियुनि पारां मेड़ मिनट क़ाफ़िले खे मान ॾींदे जल्द फ़ैसिलो करण जो राज़पो ॾेखारे कुझु ॾींहं के अंदरि फ़ैसिले जी तारीख़ मुक़ररु करण जा इम्कान। मीर हज़ार ख़ान बोज़दार, ज़मान ख़ान बोज़दार, अदनान ख़ान बोज़दार, शबीर शाह, कलंदर बख्श गदानी, जमाल गबोर, सरदार मुमताज़ ख़ान पतावी, जानी पतावी, सरदार हुसैन मलक समेत मुख़्तलिफ़ बिरादरी जे चङनि मुड़सनि वॾे अंग में धुरियुनि वटि पहुता। बोज़दार बिरादरी जे जड़ींदड़ धुरियुनि में ठाह आहे मेड़ मिनट क़ाफ़िले में शामिल अॻवाननि ॿिन्ही धुरियुनि जे माण्हुनि सां ॻाल्हियूं करे खेनि ठाह आहे मिनत कई। बोज़दार बिरादरी जे ॿिन्ही धुरियुनि बचल बोज़दार ऐं सावल बोज़दार जे धुर में पुराणो खूनी तकरार हलंदड़ हो। ॿिन्ही धुरियुनि जा हिन वक़्त ताईं 4 ॼणा क़तल थी चुका आहिनि। बचल बोज़दार वारे धुर जा निज़ाकत बोज़दार, ज़मीर बोज़दार, जॾहिं त सावल बोज़दार वारे धुर जा नज़र बोज़दार, सींदल बोज़दार क़तल थी चुका आहिनि ऐं ॿिन्ही धुरियुनि जा 7 माण्हू ज़ख़्मी थी चुका आहिनि, जिन में 3 नींगरियूं ऐं 4 नौजवान शामिल आहिनि। ॿिन्ही धुरियुनि जे माण्हुनि पारां मेड़ मिनट क़ाफ़िले खे मान ॾींदे फ़ैसिले लाइ राब्तो ॾेखारियो आहे।